रिपोर्ट खेरापुर मीरस ब्यूरो चीफ सैयद हुसैन शाह जिलानी। कोट लालू वेझो अमन चौदगी में शरपसंदन पारां रस्ते वेंदड़ अज़ादारनि ते फायरिंग कई ऐं केतिराई अज़ादार ज़ख़्मी अज़ादारनि खे इलाज लाइ फौरन वेझे अस्पताल में पहुचायो वियो ऐं होॾां अज़ादारनि पारां मेहरान हाईवे ते अमन स्टाफ वटि एहतिजाज धरणो ॾिनो वियो ऐं रोड धरणे दौरान बंदि करे छॾिया ऐं अज़ादारनि पारां पुलिस खे तलब करे वरितो ऐं मोमिनीन जो चवणु आहे त वधीक झेड़े जो ख़दशो आहे। अमन स्टाफ धरणे दौरान मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे ऐं मोमिनीन जो चवणु आहे त हमलावारनि शरपसंदनि ख़िलाफ़ जल्द कानूनी कार्रवाई कई वञे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में धरणे जो दाइरो वधायो वेंदो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ खेरापुर मीरस।